अस्सलाम वालेकुम एवरीवन तव्हां सभिनी खे इंडस डायलॉग ते भलीकार कजे थी। असां सां गॾु मंसूर कलवड़ मौजूदु आहे। गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां जेका मिडल ईस्ट जी सूरत हाल आहे उहो तमामु कशीदा, जेकॾहिं उर्दू जे लफ़्ज़ में चऊं त उर्दू जे लफ़्ज़नि में। इहा हक़ीक़त आहे जेका उनजी जेका सूरत हाल आहे फ़िलहाल मिडल ईस्ट जे कंफ्लिक्ट जी, उहो कंहिं बि वक़्तु जेको आहे उहो हिकिड़ी मेजर वार में तब्दील थी सघे थो। जेनोसाइडल वार जेका इसराइल जी आहे उहो जारी आहे। हिन वक़्त ताईं के 40,000 खनि जेके फ़लस्तीनी उहो हमास जी हेल्थ मिनिस्ट्री जेका गज़ा में उन जे मुतलिक़ जेके आहिनि उहे शहीद थी चुका आहिनि। इसराइल जूं जेके टारगेटेड अटैक्स आहिनि उहे गुज़िरियल हफ़्ते खां या गुज़िरियल 2 हफ़्तनि खां उन्हनि में तमामु घणी तेज़ी आई आहे। जेके गुज़िरियल 6 महीना हुआ जंग जा, उहे मेनली फ़ोकस्ड हुया इन गज़ा। पर हाणे असां ॾिसूं था त इसराइल जंग जो नओं फ़ेज़ हिकिड़ो स्टार्ट कयो जंहिंमें हू हमास, हिज़्बुल्लाह ऐं ॿी जेका उनखे घुरिबल लीडरशिप आहे उन्हनि खे हू मुख़्तलिफ़ मुल्कनि में टारगेट करे थो। सो इन जा कहिड़ा सीरियस कॉन्सिक्वेंसिस थींदा, पाण इन ते मंसूर कलवड़ खां ॻाल्हायूं था। मंसूर, पाण इस्माइल हानिया जी जेका किलिंग आहे तेहरान में, उहो केतिरी वॾो ऐं इम्पोर्टेंट इवेंट हुयो, ऐं उहो सम्झो त केतिरी एस्केलेशन खिते में वधाए सघे थो पियो या जंग खे केतिरो ख़तरनाक हद ताईं वधाए थो सघे थो पियो, इन ते बाद में ईंदासीं। पहिरीं मूंखे इहो ॿुधायो त जेको हमास नओं चीफ मुक़ररु कयो आहे, कंहिंखे बि उमेद न हुई त यहया सिनवार जेको आहे हिकिड़ो हार्ड कोर मिलिट्री माइंड जेको आहे उहो हमास खे लीड कंदो। पाण पंहिंजे पहिरीं सेशन में कयो ॿुधायो हो त जेको इस्माइल हानिया आहे उहो हमास जो मॉडरेट फेस आहे, ऐं हिन खां पोइ जेको हमास लीडरशिप खणे ईंदी उहो अनस्टॉपेबल हूंदी। सो जेका बि 7 अक्टूबर जी मिलिट्री प्लानिंग थी, उन जो मास्टर माइंड उन खे हमास जो मिलिट्री चीफ मुक़ररु करणु केॾी अहमियत जोॻो आहे ऐं स्ट्रेटेजिकली उन जी केॾी इंपॉर्टेंस आहे गज़ा जंग में। उन खां पहिरीं तव्हां यहया सिनवार जो थोरो ब्रीफ इंट्रोडक्शन ॾिजो त हिन जी स्ट्रगल छा रही आहे, मौजूदा हुनजी जेका शख़्सियत आहे उहो केॾी मुतासिर कंदड़ आहे या असर रखंदड़ आहे फ़लस्तीनी सियासत में। हा हाफ़िज़, जीअं तव्हां हिकिड़ो तमामु तफ़सीली तारुफ़ करायो इन समूरी जंग जो, 10 महीननि जी टिगी जंग ऐं उन में गज़ा ई फोकस हो ऐं होॾां ॾखिण लबनान इसराइल उन ॿिन्ही मोर्चनि ते जंग विढ़ंदो पियो आयो। पर हाणे जॾहिं नेतन्याहू अमेरिकन कांग्रेस में वियो ऐं उन उते ख़िताब कयो त वापसी खां पोइ पाण खे ई नवां मंज़रनामा नज़र आया ऐं पाण खे हिकिड़ी नई टारगेट किलिंग नज़र आई जेका 70-80 जे ॾहाकनि में हूंदी हुई, जीअं फ़लस्तीनी लीडरशिप खे क़तल कयो वेंदो मुख़्तलिफ़ मुल्कनि में। सो हाणे इहो थियो इस्माइल हानिया जो तेहरान में क़तल। बहरहाल इन ते पाण पोइ ॻाल्हायूं था। असुल जेको तव्हांजो अहम सवाल आहे त यहया सिनवार केरु आहे। सो यहया सिनवार खां त मुंहिंजे ख़्याल में को बि अहिड़ो माण्हू न हूंदो जेको वाक़िफ़ न हुजे। ऐं दुनिया जॾहिं 7 अक्टूबर जो वाक़ियो ॾिठो, सभु सुतल हुआसीं, शायदि यूरोप जा माण्हू उन वक़्तु जाॻियल हुजनि, ऐं असां त सुता ई हुआसीं। सुबुह जो उथियासीं, असांखे ख़बर पई त 7,500 जेके रॉकेट आहिनि उहे फायर कया विया आहिनि। तल अवीव ऐं इसराइल जेके ऑक्यूपाइड फ़लस्तीन टेरिटरीज़ आहिनि, जेके कब्ज़े कयल इलाइक़ा आहिनि 48 में, उन्हनि ते मिज़ाइल फायर कया विया आहिनि। उन वक़्तु BBC ऐं कुझु ॿियनि ॿुधायो त उनजो जेको मास्टर माइंड आहे उहो गज़ा में हमास जो चीफ आहे यहया सिनवार। यहया सिनवार तक़रीबन 30 खां 40 सालनि खां इन तंज़ीम में आहे। हमास में तक़रीबन उनखे 30 साल थी चुका आहिनि ऐं ही पहिरियों माण्हू आहे जेको इसराइली क़ैद में 26 साल रहियो आहे। ऐं उन खां पोइ नेतन्याहू जी सिफारिश ते ई उनखे आज़ादु कयो वियो हो। जॾहिं कुझु क़ैदी, कुझु इसराइली फ़ौजी हमास तरफ़ां उहे यरगमाल कया विया हुआ, पोइ उनजी जेका क़ैदियुनि जी अदला बदली थींदी आहे उन में यहया सिनवार खे आज़ादु करायो वियो हो 2011 में। ऐं उनखे ॾंदनि जो तमामु अहम मसइलो हो ऐं इसराइली डॉक्टर उन्हनि जो ॾंदनि जो हिकिड़ो शानदार इलाज बि कयो। पर हाणे 7 अक्टूबर जे हमले खां पोइ उन खां पुछो वियो, उन चयो त यहया सिनवार इंतिहाई ॾाहो माण्हू हो, पर हू हमेशह शफ़ीक़ रहंदो हो असां सां, पर ख़बर नाहे त उहो इन नहज ते कीअं पहुतो। सो लाज़मी जेको तशदुद आहे, जेको जबर आहे, उहो उन्हनि खे माण्हुनि खे इन नहज ते पहुचाए थो। ऐं इसराइली जेलनि में तवील अरसो रहण जे करे उहे इब्रानी ॿोली बि ॼाणे थो, जेका इसराइली ॿोली आहे। यानी हमास जी जेका टोटल लीडरशिप आहे उन मां को हिकु अधु माण्हू ई आहे जेको इब्रानी ॿोली ॻाल्हाए सघे थो, ऐं उहा आहे यहया सिनवार। जॾहिं 7 अक्टूबर जो एॾो वॾो वाक़ियो थियो ऐं उन खां पोइ 250 इसराइली यरगमाली गज़ा जी सुरंगुनि में पहुता, तॾहिं समूरी दुनिया खे इहो सिर्फ़ु हिकिड़ो ख़दशो हो त यहया सिनवार गज़ा जी सुरंगुनि में मौजूदु थी सघे थो।
पर यहया सिनवार हिकिड़ी वॾी बहादुरी ऐं जुरत जो मुज़ाहिरो कयो। एॾी मथां बमबारी हले पई ऐं इसराइल इन में ई हो त असांखे कंहिं रीति सिर्फ़ु इहा पक थिए त यहया सिनवार गज़ा जी टनल्स में मौजूदु आहे त असां पंहिंजो ऑपरेशन तेज़ कयूं। उहो ॼाणण जे बावजूदु हू इसराइली यरगमालियुनि सां ख़ान यूनिस जी टनल्स में यानी सुरंगुनि में मिलियो ऐं इब्रानी ॿोली में उन्हनि सां ॻाल्हायो ऐं उन्हनि खे चयो त ही जेका जंग आहे इहा हिन खिते जी ऐं फ़लस्तीन जी आज़ादी जी आख़िरी वॾी जंग आहे। ऐं हुन उते हिकिड़ा यादगार लफ़्ज़ चया हुआ त पूरी जेका फ़लस्तीनी ज़मीन आहे जेका 1948 में कब्ज़े कई वई उन ते या त फ़लस्तीनी माण्हुनि जी हुकूमत हूंदी या त करबला हूंदी। यानी असीं फ़लस्तीनी माण्हू वेस्ट बैंक, गज़ा ऐं ईस्ट जेरूसलम में ऑक्यूपाइड टेरिटरीज़ में जिते बि आहियूं असीं शहीद थियण लाइ तयारु आहियूं। असां वटि ॿियो को बि ऑप्शन न आहे सवाइ हिन जे त या त असां पंहिंजे माण्हुनि जी पूरे ऑक्यूपाइड टेरिटरीज़ खे आज़ादु कराए उन ते हक़ हाकमियत क़ाइमु करियूं या हिन समूरे खिते खे करबला बणाए छॾियूं, छाकाणि त हाणे असां वटि ॿियो को बि ऑप्शन न आहे बचो। ऐं तूफ़ान उल अक़सा जो मक़सदु इहो हो त सेहूनी कब्ज़ा गिरनि लाइ हिकिड़ो तूफ़ान बर्पा कजे जेको उन्हनि जूं जड़ूं पाड़ूं उखेड़े फिटियूं करे छॾे। सो यहया सिनवार जी मौजूदगी 10 महीननि खां गज़ा जी टनल्स में इहो साबित थी करे त हू उते मौजूदु आहे, हू ग्राउंड ते मौजूदु आहे। जीअं अॻ में माण्हू चवंदा हुआ त बाबा इस्माइल हानिया कतर में वेठो आहे ऐं आम फ़लस्तीनियुनि खे वेठो माराए थो। सो पूरी दुनिया ॾिठो त हुन ईद ते पंहिंजा 3 पुट बि शहीद कराया, हुन पंहिंजूं धीअरूं शहीद करायूं। वेस्ट बैंक में हुन पंहिंजी भेण शहीद कराई, जीअं माण्हू चवंदा त हुनजी भेण इसराइल में रहे थी ऐं हू पाण ऐश था कनि ऐं फ़लस्तीनी माण्हुनि खे हू माराइनि था। बहरहाल तेहरान में हुन पंहिंजो सिर पंहिंजे वतन जी आज़ादी लाइ ॾेई करे उन्हनि माण्हुनि खे इहो ॿुधायो त न रुॻो गज़ा जा माण्हू पर जेका फ़लस्तीनी क़यादत आहे उहा बि पंहिंजा सिर क़ुर्बान कंदी पंहिंजे वतन जी आज़ादी लाइ। सो हाणे जेको अहम सुवालु आहे, जीअं तव्हां चयो त हिकिड़ो मॉडरेट चेहरो हुयो, यानी हिकिड़ो मुफ़ाहमत जो हामी इस्माइल हानिया हो, जेको ॻाल्हियुनि जो हामी हो, जेको 2 स्टेट सोल्यूशन जो हामी हो। ऐं 2017 में उहो ई माण्हू हो जंहिं हमास जी क़यादत खे इजलासनि जे अंदरि इन ॻाल्हि ते राज़ी कयो त इसराइल हाणे हिकु हक़ीक़त बणिजी चुको आहे, इन करे पाण खे 2 स्टेट सोल्यूशन न वधणु खपे ऐं पंहिंजे आइन मां 1 स्टेट वारो जेको मौक़ुफ़ आहे उनखे हटाए करे 2 स्टेट सोल्यूशन रखिजे। ऐं गज़ा, वेस्ट बैंक, ईस्ट जेरूसलम में जीअं अक़वाम मुतहिदा चए थी पाण खे उन लाइ स्ट्रगल करणु खपे ऐं पंहिंजे वतन जी आज़ादी उहा ई ॻाल्हि करणु खपे जीअं अक़वाम मुतहिदा चए थो। इन सां असांजी आलमी हिमायत बि वधंदी। सो साॻे साल में 2017 में हू इस्माइल हानिया हमास जो चेयरमैन मुक़ररु थियो ऐं हुन हमास खे बाक़ाइदगी सां हू खणी आयो ऐं हिननि 5 सालनि में हुन आलमी फोरमनि ते बाक़ाइदगी सां हिनखे मञरायो। पर इसराइल जॾहिं 10 महीननि खां ही जंग हले पई ऐं नवंबर खां तक़रीबन कतर में ॻाल्हियूं हलनि थियूं पयूं, जंहिंमें कुझु 20 खनि इसराइली यरगमाली बि आज़ादु थिया हुआ ऐं 100 खनि फ़लस्तीनी बि आज़ादु थिया हुआ, जेके नवंबर में 1 हफ़्ते जी जंगबंदी थी हुई। सो इस्माइल हानिया हिन खिते में अमुन जो बि हामी हो, 2 स्टेट सोल्यूशन जो बि हामी हो ऐं इसराइल हुनखे तेहरान में क़तल ई इन करे करायो त हमास जा कुझु जेके शर्त हुआ उहे ॻरा हुआ जंगबंदी लाइ। हुननि सम्झो त असीं इस्माइल हानिया खे क़तल करे ऐं हमास जे अंदरां को अहिड़ो माण्हू खणी ईंदासीं जेको असांजे मुतालबनि ते जंगबंदी कंदो ऐं हमास जेका आहे तंज़ीम उहा कमज़ोर थी वेंदी ऐं हुननि सम्झो त हिकिड़ो अहिड़ो माण्हू खणी ईंदासीं जेको मुकमल तौर ते मसलियत पसंदि हूंदो, छाकाणि त गज़ा में तमामु घणी तबाही थी चुकी आहे, इन करे हू असांजे मुतालबनि ते जंगबंदी कंदो। पर इहो कंहिंखे बि अंदाज़ो न हो, सच पच त मूंखे बि अंदाज़ो न हो ऐं मिडल ईस्ट ते जंजी बि नज़र आयो उन्हनि खे अंदाज़ो न हो त 7 अक्टूबर जो मास्टर माइंड यहया सिनवार को हमास जो पॉलिटिकल चीफ थींदो। ऐं जॾहिं मूं टियों ॾींहुं उसामा हमदान जेको बेरूत में मौजूदु आहे, हमास जो जेको नुमाइंदो आहे, उन ॿुधायो त जेका गज़ा में असांजी क़यादत आहे ऐं जेका वेस्ट बैंक में आहे या डायस्पोरा यानी जिते जिते बि असीं दुनिया में आहियूं, असीं सभिनी इहो गॾियल तौर ते फ़ैसिलो कयो आहे त यहया सिनवार हाणे हमास खे लीड कंदो ऐं यहया सिनवार जो चीफ थियणु इहो इसराइली ऐं अमरीकी मुंहं ते हिकिड़ी ज़ोरदार चमाट आहे त तव्हां जेकॾहिं इस्माइल हानिया खे क़तल कंदव ऐं इहो सम्झंदव त को अहिड़ो माण्हू हमास जो चीफ थींदो जेको तव्हां सां मसलियत कंदो, सो इहो कतई मुमकिन कोन्हे। ऐं हाणे यहया सिनवार हिन जंग खे लीड कंदो। जीअं ब्लिंकन चयो त यहया सिनवार अॻु में बि जंगबंदी जी जेका कुंजी हुई उहा गज़ा जी टनल्स जे हथनि में हुई, यानी यहया सिनवार वटि हुई ऐं हाणे मुकमल तौर ते ही जंग ऐं उनजी जेका चाबी आहे उहा यहया सिनवार जे हथनि में आहे।
सो मुंहिंजे ख़्याल में यहया सिनवार जो जेको चीफ थियणु आहे उहो हमास खे एक्सिस ऑफ रेज़िस्टेंस खे वधीक मज़बूत कंदो ऐं सच त गज़ा जे अंदरि जेके माण्हू आहिनि उन्हनि वधीक उहे हमास सां वेझा थींदा, छाकाणि त उहो ग्राउंड खां ॿाहिरि न आहे, हू ग्राउंड ते ई वेठो आहे ऐं हमास तरफ़ां गॾियल तौर ते हिकिड़े अहिड़े माण्हू खे चीफ करणु जंहिंजी ज़िंदगी ख़तरे हेठि आहे ऐं इसराइल लाइ हू तमामु अहम नॉमिनेट आहे। मोस्ट वांटेड पर्सन इसराइल लाइ जेको आहे उहो यहया सिनवार आहे। सो उनजो चीफ थियणु इहो साबित थो करे त हमास वटि एतिरी कैपेबिलिटी आहे त हू हिकिड़े हफ़्ते जे अंदरि क़यादत जो ख़ाल पूरो करे सघनि, जेको इसराइल खे ऐं अमेरिका खे शायदि इहो हूंदो त इस्माइल हानिया जी जॻह केरु बि न वठी सघंदो, पर हुन ग्राउंड ते वेठल हिकिड़े माण्हू खे हमास जो सियासी सरबराह करे इहो साबित कयो आहे त असां वटि जमहूरी अमल बि आहे ऐं असां वटि अहिड़ा माण्हू बि आहिनि, इस्माइल हानिया खां वधीक सघारा असां वटि माण्हू आहिनि जेके हमास खे लीड करे सघंदा। सो मुंहिंजे ख़्याल में यहया सिनवार जो जेको हमास जो चीफ थियणु आहे उहो इसराइल ऐं अमेरिका लाइ इंतिहाई ॾुखियो अमल आहे ऐं जेके जंगबंदी जूं ॻाल्हियूं आहिनि उन में हाणे जेके वधीक मुतालबा हूंदा उहे यहया सिनवार रखंदो ऐं यहया सिनवार गज़ा जी टनल्स मां ॿाहिरि कीअं ईंदो। जेसी ताईं तव्हां जंग नथा बंदि कयो तेसी ताईं यहया सिनवार टेबल ते न ईंदो ऐं जेसि ताईं तव्हां हुनखे सेफ रस्तो नथा ॾियो गज़ा मां निकिरण जो तेसी ताईं हू क़तर कीअं पहुचंदो ऐं तव्हां सां ॻाल्हियूं कीअं कंदो, छाकाणि त हमास तरफ़ां उनखे जंगबंदी ॻाल्हियुनि जो नुमाइंदो बि मुक़ररु कयो वियो आहे। सो हाणे ही इसराइल लाइ तमामु अहम हिकिड़ी मुश्किलात थी वई ऐं गॾोगॾु अमरीका लाइ बि त अॻ में जीअं हुननि इस्माइल हानिया खे क़तल कयो ऐं उन सां हिकिड़ी रीजनल वार जो इलाइक़ाई वॾी जंग जो ख़तरो आहे, पर हाणे जॾहिं इसराइल इहो चई चुको आहे त यहया सिनवार खे क़तल करण सां ई जंग बंदि थींदी, सो हाणे यहया सिनवार जो हमास जो चीफ थियणु ऐं उनखे छा इसराइल क़तल करे सघंदो, जेकॾहिं यहया सिनवार खे हमास या इसराइल क़तल करे थो त पोइ उन जा खिते में जेके नतीजा थींदा सचपच त उहे वधीक संगीन हूंदा। जी मंसूर, तव्हां इंट्रोडक्शन ॾाढो अहम ॻाल्हायो इंट्रोडक्शन ते, पर तव्हांजे इन पूरी तफ़सीली ॻाल्हि मंझां मूंखे ज़हन में हिकिड़ो सुवाल आयो त जीअं इस्माइल हानिया जो पोस्चर हुयो, मिसाल जे तौर ते कतर में मौजूदु हो, वो कंहिं महिल तुर्की में वेठो हूंदो, कंहिं महिल बीजिंग में वेठो हूंदो, कंहिं महिल तेहरान में वेठो हूंदो, ठीकु आहे। वो पाकिस्तानी प्राइम मिनिस्टर सां मिलंदो, रजब तैयब उर्दगान सां, सभिनी अरब जेके लीडर्स आहे उन्हनि सां उनजी मुलाक़ात बि हुई ऐं ईअं लॻंदो त ॼण हुननि जी पर्सनल जेका आहे उहो अंडरस्टैंडिंग बि आहे। सो यहया सिनवार जी जेका बॉडी लैंग्वेज आहे, तव्हां पाण हुन सां मिलिया न आहियूं, बट जेकॾहिं तव्हां हुनजी बॉडी लैंग्वेज खे हींअर ई अंडरस्टैंड कंदो त हू अहिड़ो माण्हू न पियो लॻे जहिड़ो इस्माइल हानिया आहे ऐं न ई बिल्कुलु जेका आहे हुन वटि आई डोंट थिंक सो कि फ़िलहाल उहो हूंदी कैपेबिलिटी त हू हिकिड़ी वक़्तु मुल्कनि जे नुमाइंदनि सां ईअं ॻाल्हियूं करे सघे जीअं हानिया कंदो। सो तव्हां इन पूरे प्रोसेस खे कीअं था ॾिसो, जेको हमास जो सरबराह आहे जीअं हानिया हो, उन्हनि जी ॿिए मुल्कनि सां ॻांढापो ऐं यहया सिनवार जो ॿियनि मुल्कनि सां ॻांढापो, खणे उहे हुनजा हमदर्द या दोस्त छो न हुजनि, जी ईरान आहे, पाकिस्तान आहे, तुर्की आहे या ॿिया के बि आहिनि, इवन चाइना आहे या रूस आहे। सो इहो हिकिड़ो अहम सवाल आहे, तव्हां हिन ते पंहिंजी ॻाल्हि रखो। हाफ़िज़, असुल में हानिया त पाण हिकिड़ो डिप्लोमेसी वारो किरदारु अदा कंदो हो, उहो हमास जो चीफ हो, पर जेके डिप्लोमेटिक तालुकात हूंदा उहे बि हू पाण निभाईंदो, छाकाणि त हू टू स्टेट सोल्यूशन जो हामी हो ऐं हमास जे अंदरि हिकिड़ो मॉडरेट चेहरो हो, मसलियत पसंदी जो हामी हो। हू चाहींदो त टू स्टेट सोल्यूशन जे तहत इन ॻाल्हि जो निबेरो कजे ऐं टू स्टेट सोल्यूशन अमेरिका बि उनखे मञे थो, अक़वाम मुतहिदा बि मञे थी ऐं काफ़ी सारा मुल्क आहिनि यूरोप जा, G7 आहे, उहे टू स्टेट सोल्यूशन खे मञनि था। सो उनजो इहो डिप्लोमेसी त सभिनी सां हलण ऐं दुनिया में ईअं सैर सफ़र करण इहो पाण खे साफ़ नज़र अचे थो, पर हाणे जेका यहया सिनवार जी मुक़ररी आहे उहा थोड़ी बिल्कुलु हिकिड़ी मुश्किलात वारी आहे त हू इन्हनि सभिनी मामलनि खे कीअं हैंडल कंदो, पर लाज़मी तौर ते हानिया जेको कुझु बि कंदो हो उहो हुनजो को ज़ाती दिमाग़ त कोन हो, या हू जेके फैसला कंदो ज़ाती तौर कोन कंदो हो। हमास हिकिड़ी मुकमल हिकिड़ी तंज़ीम आहे, उन जे अंदरि उहे फैसला थींदा हुआ ऐं हानिया सिर्फ़ु उन्हनि ते अमल कंदो हो। इहो न सम्झो वञे त हानिया जेको उहो समूरा फैसला पाण कंदो हो ऐं पाण ई उन्हनि ते को अमल कंदो हो, इहो त मुमकिन ई कान्हे। हिकिड़ी हेॾी वॾी तंज़ीम आहे, उन्हनि जो पोल्ट ब्यूरो आहे, उन्हनि वटि हिकिड़ी मरकज़ी कमेटी आहे, उहा फैसला कंदी, हानिया सिर्फ़ु उन्हनि ते अमल कंदो। ऐं हाणे जॾहिं यहया सिनवार जो अचणु आहे तॾहिं बि हमास उन जे पुठियां हिकिड़ी वॾी तंज़ीम बीठल आहे जेका फैसला कंदी, यहया सिनवार सिर्फ़ु उन ते अमल कंदो। अॻु में यहया सिनवार गज़ा में हमास जो चीफ हो, पर हाणे हू पूरी तंज़ीम जो चीफ मुक़ररु थी चुको आहे ऐं हाणे वधीक हू जॾहिं ही जंग ख़तमु थींदी
जॾहिं हू ॿाहिरि ईंदो तॾहिं हुन मां मालूम थींदो त हाणे हुनजो एटीट्यूड कहिड़ो आहे, या जेको तंज़ीमी मौक़ुफ़ आहे हू उन ते हले थो, या हू एक्सट्रीम लेवल ते जीअं हमेशह रहियो आहे ऐं हू इंतिहाई ख़तरनाक ॻाल्हियूं कंदो आहे ऐं दुनिया हुनखे इंतिहाई ख़तरनाक माण्हू सम्झे थी, हू ईअं ई हलंदो रहंदो। पर इन सां डिप्लोमेसी में को फ़र्क़ु न ईंदो, छाकाणि त तव्हां ख़ालिद मशअल खे सुञाणंदा हूंदो। हमास जे अंदरि हिकिड़ो तमामु अहम माण्हू आहे, उहो ई हमास जे परॾेही मामलनि जो चीफ आहे, ऐं जेके डिप्लोमेटिक मामला आहिनि उहे सभु उन वटि आहिनि, ऐं उहो ई उन्हनि समूरनि डिप्लोमेटिक मामलनि खे हलाईंदो आहे। ऐं हाणे जॾहिं ॻाल्हियुनि जो मरहलो ईंदो, जेकॾहिं यया सिनवार खे इसराइल सेफ हिकिड़ो रस्तो नथो ॾिए गज़ा मां निकिरण जो, छाकाणि त हू हाणे हमास जो सियासी चीफ आहे ऐं हमास तरफ़ां हुनखे ॻाल्हियुनि लाइ बि नुमाइंदो मुक़ररु कयो आहे। तंहिं बावजूदि जेकॾहिं नेतन्याहू जी इंतिहा पसंद सरकार उनखे ॿाहिरि निकिरण जो मौक़ो नथी ॾिए, तॾहिं बि ख़ालिद मशअल ऐं खलील अल हया जेको यया सिनवार जी जॻह ते कतर में ॻाल्हियूं कंदो, उहो हुते समूरनि मामलनि खे निबेरे सघे थो। हू चीनी ऑफिशियल्स सां बि मिली सघे थो, रूसी ऑफिशियल्स सां बि मिली सघे थो, ऐं कतर में जेके बि आलमी नुमाइंदा ईंदा आहिनि उन सां हू मिली सघे थो। बाक़ी यया सिनवार जो अॻु में कहिड़ो बि एटीट्यूड हो, हाणे हमास जे चीफ थियण सां मुंहिंजे ख़्याल सां उन में बदिलाव ईंदो। पर इहो अमरीका ऐं नेतन्याहू खे हमास तरफ़ां हिकिड़ो हफ़ीज़ नंढिड़ो मैसेज ॾिनो वियो आहे त जेकॾहिं तव्हां इंतिहा पसंद माण्हू जेके आहिनि नेतन्याहू जी शिकिल में, जेके इन समूरे मसइले जो फ़लस्तीनी मसइले जो सियासी हल नथा कढनि, तॾहिं असां वटि बि अहिड़ा माण्हू लाज़मी तौर ते मौजूदु आहिनि, जेके एक्सट्रीम लेवल जा माण्हू आहिनि, जेके जेकॾहिं तव्हां इन मामले जो सियासी हल नथा चाहियो, जीअं इज़राइली नेसिट आहे जेका पार्लियामेंट, उन चयो त असीं टू स्टेट सोल्यूशन खे कंहिं बि रीति न मञींदासीं, ऐं इसराइल जे अंदरि को बि अहिड़ो टुकुरो न आहे। यहूदा ऐं समारिया जो हुन नालो खयों, यानी वेस्ट बैंक, असीं उन ते बि फ़लस्तीनी रियासत खे क़बूल न कंदासीं। सो ॿिए पासे यहया सिनवार बि उहो ई माण्हू आहे जंहिं चयो त पूरी जेका फ़लस्तीनी सरज़मीन आहे जेका इसराइल जे कब्ज़े में आहे, उन ते या त असांजी हुकूमत हूंदी या त करबला हूंदी, छाकाणि त असां वटि ॿियो को बि ऑप्शन न आहे। सो यहया सिनवार जो चीफ थियणु उन्हनि कुवतुनि लाइ हिकिड़ो मैसेज आहे त बाबा तव्हां वटि जेकॾहिं एक्सट्रीम लेवल जा माण्हू आहिनि, त असां वटि बि यहया सिनवार जी शिकिल में एक्सट्रीम लेवल जा माण्हू आहिनि। जेकॾहिं तव्हां हिन मुकमल सरज़मीन ते सिर्फ़ु इसराइली माण्हुनि जी हक़ियात चाहियो था, त लाज़मी तौर ते असां वटि बि अहिड़ा माण्हू मौजूदु आहिनि जेके चाहिनि था त टू स्टेट सोल्यूशन न, पर सिर्फ़ु फ़लस्तीनी माण्हुनि जी हक़ हाकिमियत हुजे। सो इहो अक़वाम मुतहिदा लाइ, अमरीका लाइ, यूरोप लाइ ऐं सभिनी माण्हुनि लाइ हिकिड़ो मुंझाईंदड़ मसइलो लाज़मी तौर ते आहे। पर हाणे उहो हमास ते छॾियल आहे, उन्हनि जी फ़ैसिला साज़ इदारे ते छॾियल आहे, त हू कहिड़ा फ़ैसिला कनि था, ऐं यहया सिनवार खे पाबंदी सां उन ते हलणो ई पवंदो। ठीक है मंसूर, आखिरी क्वेश्चन है उहा इस्माइल हानिया ते। इस्माइल हानिया कतर मां ईरान आयल हुयो, हिकिड़ो डिप्लोमेटिक दौरो, सम्झो त ईरानी सदर जी जेका हलफ़ बरदारी जी तकरीब हुई उन जो महिमान हो, ईरान जी रियासत जो महिमान हो, इट्स सेल्फ रिपब्लिक जो जेको आहे उहो गेस्ट हुयो, ऑफिशियल गेस्ट हुयो। उन्हनि खे इसराइल जो ईरान में तेहरान में द मोस्ट सेफेस्ट प्लेस जेके रेजिस्टेंस जेके मूवमेंट आहिनि उहो सम्झनि था, या उन्हनि जो जेको हेडक्वार्टर उहो सम्झो वञे थो, उन ते क़तल करणु तव्हां छा था सम्झो ईरान जे लाइ? माना जंहिं महिल इहो क़तल थियो उन महिल मूं पढ़ियमि पे त अल जज़ीरा हिकिड़ी सिंपल हिकिड़ी लाइन लिखी त इसराइल तमामु घणो अॻिते निकिरे चुको आहे, यानी इहा रेड लाइन जेकॾहिं हसन नसरुल्लाह जे लफ़्ज़नि में चऊं त उहो क्रॉस करे चुको आहे। सो तव्हां छा था चओ, तेहरान जो कहिड़ो तेहरान ते इन पूरे हमले जो कहिड़ो इम्पैक्ट पियो ऐं हाणे तेहरान वटि कहिड़ा ऑप्शंस मौजूद आहिनि? पाण उन वक़्तु सेशन न करे सघियासीं इस्माइल हानिया जो जॾहिं क़तल थियो, सो काफ़ी दोस्तनि राब्ता बि कया, तंहिं करे मूं हिकिड़ो तफ़सीली मज़मून उन समूरी सूरत हाल ते लिखी वरितो ऐं हानिया जो क़तल। सो हफ़ीज़ अहम ॻाल्हि आहे त इसराइल जंगी मैदान में का बि अस्करी कामयाबी हासिल न करे सघियो आहे। को बि अहिड़ो दोस्त हुजे जेको मूंखे इसराइल जी जंगी कामयाबी ॾेखारे, जेके हुन टे पहिरियां पंहिंजा मक़सद वाज़े कया हुआ 7 अक्टूबर ते, त बाबा असीं हिननि शयुनि खे ख़तमु करे पोइ असीं सुख जो साह खणंदासीं, ऐं पोइ इसराइल महफ़ूज़ हूंदो, ऐं पोइ असां हिन जंग खे ख़तमु कंदासीं, पोइ के नेगोसिएशन्स थींदियूं। इसराइल जंगी मैदान में का बि कामयाबी हासिल न करे सघियो आहे, ऐं हुन पंहिंजा 3 मक़सद हुन वक़्तु वाज़े कया हुआ। सभ खां पहिरीं 7 अक्टूबर जा जेके मास्टर माइंड आहिनि 2 माण्हू, यहया सिनवार ऐं मोहम्मद ज़ैफ जेको अल क़स्साम ब्रिगेड जो चीफ कमांडर आहे, उन्ही ॿिन्ही खे क़तल करणु। ॿियो जेके असांजा यरगमाली आहिनि उन्हनि खे फ़ौजी ऑपरेशन जे ज़रिए वापसि आणणु। ठीकु आहे, इहे 2 अहम ॻाल्हियूं। टियों उन्हनि जो इहो मुतालबो
त अल क़साम ब्रिगेड आहे जेका आहे, हमास आहे, मुकमल तौर ते उन जो सफ़ायो, मुकमल तौर ते उन जो ख़ात्मो, पोइ के नेगोशिएशंस थींदियूं, पोइ टू स्टेट सोल्यूशन जी ॻाल्हि ॿोल थी सघे थी। पर इसराइल 10 महीना गुज़रण जे बावजूद हिकिड़ो आइसोलेटेड ग्रुप आहे जेको गज़ा खां ॿाहिरि पेर बि नथो हणी सघे। ऐं इजिप्ट जा अॻु में इसराइल सां सुफ़ारती तालुकात आहिनि, उर्दन जा उन सां सुफ़ारती तालुकात आहिनि, ऐं गज़ा जे हिकिड़े पासे समुंड आहे, ॿिए पासे इसराइल आहे। उन जे बावजूद हिकिड़ो आइसोलेटेड ग्रुप 10 महीननि खां जंगी मैदान में विढ़े पियो। हू इहे दावा था कनि इसराइली फ़ौज त असां मुकमल तौर ते सुरंगुनि खे तबाह करे छॾियो आहे। जेकॾहिं बाबा तव्हां सुरंगुनि खे तबाह करे छॾियो आहे त पोइ यया सिनवार खे भला ज़मीन ॾी वई या आसमान खणी वियो, हू किथे वेठो आहे? मोहम्मद ज़ैफ़ भला किथे को हेठां समुंड मां त निकिरी कोन वियो न, बेरूत वञी वेही रहियो, या वञी हू ईरान वञी तेहरान पहुतो, हू माण्हू उते ई मौजूदु आहिनि। ऐं ख़ुदि इसराइल दावा करे थो त हू गज़ा में ई मौजूदु आहिनि, हू निकिरी न आहिनि सघिया। सो इन्हनि जी इहा जेका नाकामी आहे, इहा इन्हनि खे इहो मजबूर थी करे त कॾहिं बेरूत में वेठल साले अल अरोरी खे क़तल कजे, कॾहिं बेरूत में वेठल हिज़बुल्लाह जे अहम कमांडर फवाद शुकुर खे क़तल कजे, ऐं कॾहिं इस्माइल हानिया खे क़तल कजे। हाणे तव्हां ॾिठो हूंदो त नेतन्याहू ताज़ो अमेरिकन कांग्रेस खे ख़िताब करण लाइ वियो। नेतन्याहू अमेरिकी कांग्रेस खे एतिरा दफ़ा ख़िताब कयो आहे जो एतिरा दफ़ा विंस्टन चर्चिल बि न कयो, ऐं ही उन जा रिकॉर्ड बि टोड़े चुको आहे। ऐं सच पच पुछो त एॾी बेहयाई आहे जो अमेरिकी माण्हू रोडनि ऐं रस्तनि ते आहिनि नेतन्याहू ऐं ज़ायनिस्ट रिजीम जे ख़िलाफ़, सेहूनी कब्ज़ागिर सरकार जे ख़िलाफ़। पर अमेरिकी जेके कांग्रेसमैन आहिनि उहे नेतन्याहू जो हिकिड़ो शानदार इस्तक़बाल था कनि, ऐं 40,000 माण्हुनि जो, बेगुनाह ॿारनि जो, मासूमनि जो, औरतुनि जो, बुज़ुर्गनि जो क़तल कंदड़ हिकिड़ो माण्हू जॾहिं उहो कांग्रेस में अचे थो त उन लाइ ताड़ियूं थियूं वॼाइजनि, ऐं उन जे हिकिड़े हिकिड़े लफ़्ज़ ते उथी बीह करे उनखे दाद थो ॾिजे त तव्हां ज़बरदस्त कमु करे हिते आया आहियो। सो उते वेठल जेका इज़राइली लॉबी आहे उहा नेतन्याहू खे उते घुराए थी। तव्हां ॿुधो हूंदो बाइडन जो बयानु। बाइडन चयो त असां इसराइली वज़ीर आज़म खे चवंदा त हिन सूरत हाल में हू कांग्रेस खे ख़िताब करणु न अचे, छाकाणि त हिते तमामु हालात जेके आहिनि उहे संगीन आहिनि, असांजा माण्हू रोडनि ऐं रस्तनि ते आहिनि, ऐं हीउ वियतनाम जंग खां पोइ पहिरियों मरहलो आहे जो अमेरिकी माण्हू 10 महीननि खां रोडनि ऐं रस्तनि ते आहिनि। पर जेका इज़राइल लॉबी आहे उहा सदर खां बि वॾी हैसियत रखे थी उते, ऐं उन नेतन्याहू खे चयो त तव्हां घबरायो न, तव्हां हलिया अचो अची ख़िताब कयो। सो नेतन्याहू उते ख़िताब कयो, ऐं इज़राइल लॉबी सां जॾहिं हुन मिलियो, हुन चयो त बाबा असां एॾी आलमी बदनामी खईंसीं, अस्करी तौर तव्हांजी मदद कईसीं, असां हिते इसराइल इन लाइ क़ाइमु कयो हो त केर बि हुन ते मेरी अखि खणी न ॾिसंदो। पर उते 7 अक्टूबर त थियो ई थियो, 250 इसराइली यरगमाली थिया ई थिया, 10,000 आलमी हिकिड़ी रिपोर्ट आहे त 10,000 इसराइली IDF जा जेके फ़ौजी आहिनि उहे क़तल थिया आहिनि ऐं ज़ख़्मी थिया आहिनि। सो उहे त थिया ई थिया, पर हाणे तव्हां का बि जंगी मैदान में का बि कामयाबी हासिल न करे सघिया आहियो, ऐं न ई तव्हां नेगोशिएशंस में कुझु करे सघिया आहियो। सो हाणे ईअं कयो जो तव्हां टारगेट किलिंग जा त माहिर आहियो, सो तव्हां वञी पंहिंजी विक्ट्री डिक्लेयर कयो, कंहिं न कंहिं एक्सिस ऑफ रेजिस्टेंस जे अॻवान खे क़तल करे पंहिंजी विक्ट्री डिक्लेयर करे ऐं जंग बंदी वारो मुआइदो करे जान छॾायो, छाकाणि त हाणे असांजी साख ॾाढी मुतासिर पई थिए। सो नेतन्याहू जीअं ई उतां आयो अमेरिका खां वापसि, सो गोलान जी पहाड़ियुनि में हिकिड़ो मिज़ाइल फायर थियो, उहो अची हिकिड़े पार्क ते किरियो, हुन में 12 ॿारड़ा फोत थी विया, जंहिंमें इसराइल चयो त इहो हमलो हिज़बुल्लाह कयो आहे। सैयद हसन नसरुल्लाह चयो त असां जेके शहरी इलाइक़ा आहिनि उन्हनि ते कंहिं बि क़िस्म जी बम्बार्डमेंट न आहे कई, न ई असांजो मिज़ाइल अची कंहिं पार्क ते अची किरियो आहे। पर नेतन्याहू खे पंहिंजी विक्ट्री खपे, हुनखे फतह खपे, ऐं हीअ जंग आहे उहा हुनजी बका आहे, छाकाणि त हुन ते काफ़ी सारा केसिस आहिनि। जेकॾहिं जंग बंदी थी त हू जेल में हलियो वेंदो ऐं हुनजी सरकार ख़तमु थी वेंदी, ऐं हुनखे हिकिड़ो जवाब बि खपे पियो बेरूत ते हमले करण जो। सो हुन वञी बेरूत ते हिकिड़ी बिल्डिंग, रिहायशी बिल्डिंग ते हमलो कयो, ऐं फवाद शुकुर जेको हिज़बुल्लाह जो ॿिएं लेवल जो अहम कमांडर हो उहो हुन में क़तल थी वियो। साॻिए रीति तेहरान में इस्माइल हानिया, उहो को अस्करी दौरे ते कोन आयो हो या कंहिं नए 7 अक्टूबर जी प्लानिंग त हुई कोन, हू नओं हिकिड़ो ईरान जो सदर हो, हुनजी हलफ़बरदारी तक़रीब में हू शामिल थियो, पूरी दुनिया जा सरबराह परॾेही वज़ीर डिप्लोमेट्स आयल हुआ। उते इस्माइल हानिया जो क़त्ल करे इसराइल इहो सम्झे थो त असां जंगी मैदान में का विक्ट्री हासिल करे वरिती आहे। ऐं सच पुछो त 7 अक्टूबर जो जेको हमलो हो उनजी त इस्माइल हानिया खे ख़बर ई कान हुई। उन जा 3 माण्हू अहम हुआ, यया सिनवार, मोहम्मद ज़ैफ़ ऐं बेरूत में क़तल थियल साले अल अरोरी। अमेरिका जीअं तव्हांखे ख़बर आहे त उहो इसराइल खे चयो त जॾहिं तव्हां साले अल अरोरी खे क़तल कयो बेरूत में, तॾहिं तव्हांखे पंहिंजी विक्ट्री डिक्लेयर करणु खपे हा, ऐं जंग फौरी तौर ख़तमु करणु खपे हा।
पर हानिया जो जेको क़त्ल आहे उहो हथा इन एस्केलेशन खे, इन जंग खे पखिड़े सघे थो, उनजी कशीदगी खे पखिड़े सघे थो। इन सां हमास ते को फ़र्क़ु न पवंदो। जीअं क़तरी वज़ीर आज़म चयो त जेकॾहिं तव्हां हिकिड़े ॻाल्हियूं कंदड़ खे, हिकिड़े नेगोशिएटर खे क़त्ल कंदव त पोइ ॻाल्हियूं कीअं थींदियूं? यानी तव्हां हिकिड़े माण्हू खे मेज़ ते गॾु विहारियो था ऐं उनखे खंजर बि हणो था, सो इहो मुमकिन कान्हे। ऐं इसराइल जे अंदरि को बि अहिड़ो संजीदा माण्हू न आहे जंहिं सां ॻाल्हियूं करे सघजनि। बाक़ी हाणे इहो हफ़ीज़ हिकिड़ी ॻाल्हि तव्हांजी सही आहे हिन में त एक्सिस ऑफ रेज़िस्टेंस लाइ इहो हिकिड़ो पैगाम बि आहे त बेरूत में वेठल जेकॾहिं फवाद शुक्र महफ़ूज़ न आहे त पोइ, ऐं जेकॾहिं तेहरान में वेठल इस्माइल हानिया महफ़ूज़ न आहे त पोइ हुन तेहरान में वेठल आयतुल्ला खामेनई बि महफ़ूज़ न आहे, ऐं हुन जी बेरूत में वेठल हसन नसरुल्लाह बि महफ़ूज़ न आहे। पर इसराइल इहे जेका कार्रवाई कई आहे, बुज़दिलाणी जेका कार्रवाई आहे, जेका आलमी कानूननि जी भञकड़ी कंदे हुन हिकिड़ो तेहरान में हिकिड़े सियासी रहनुमा खे क़त्ल कयो आहे, उहो साबित करे थो त इसराइल बोखलाहट जो शिकार आहे। ऐं गॾोगॾु जेको ईरान आहे उन उहो वाज़े चयो आहे त हू पंहिंजे महिमान जे क़त्ल जो बदिलो वठंदा। पर हिन दफ़े उहो जेको जवाबी हमिलो आहे उन में देरि कई वई आहे। आलमी रिपोर्टूं काफ़ी आहिनि त ॿिन्ही पासे तमामु घणियूं तयारियूं हलनि पियूं ऐं ॿिनि ॾींहंनि खां ईरान बि मिलिट्री ड्रिल्स करे पियो ऐं हुन इंटरनेशनल एयरलाइंस ऐं काफ़ी जेके हुन जा दोस्त मुल्क आहिनि उन्हनि खे चयो आहे त तव्हां पंहिंजा जेके जहाज़ आहिनि उहे असांजी फ़िलहाल फ़िज़ाई हदुनि में न उॾारियो, छाकाणि त हिते मिलिट्री ड्रिल्स हलनि पियूं ऐं कंहिं वक़्तु बि असां इसराइल ते हमिलो करे सघूं था। सो ईरान उनजो लाज़मी तौर ते बदिलो वठंदो ऐं पंहिंजी हिकिड़ी जेकी विञायल साख आहे उनखे बहाल करण जी भरपूर कोशिश कंदो। पर जेको नओं सदर आहे मसूद पिज़ेशकियान, उहो कोशिश में रुधल आहे ऐं सुप्रीम लीडर सां हुन राति को मुलाक़ात कई ऐं हुन चयो त फ़िलहाल जेका एस्केलेशन आहे उहा असांजे हक़ में न आहे। पर ॿी जेका अहम हिकिड़ी रिपोर्ट मिली आहे आलमी अख़बारुनि मां त रूस तमामु हिकिड़ो जेको जदीद एयर डिफेंस सिस्टम आहे उहो तेहरान पहुचायो आहे, जीअं न्यूक्लियर फैसिलिटीज़ खे ऐं इंफ्रास्ट्रक्चर खे ऐं आयतुल्ला खामेनई खे महफ़ूज़ करे सघिजे। सो मूंखे ईअं लॻे पियो त हिन दफ़े जेको हमिलो हूंदो, जवाबी हमिलो, उहो सगारो हूंदो ऐं उन में इसराइल ऐं अमेरिका खे इहो मैसेज ॾिनो वेंदो त जेकॾहिं तव्हां एक्सिस ऑफ रेज़िस्टेंस जे सियासी अॻवाननि खे क़त्ल कंदव त उन जा खिते में संगीन नतीजा थींदा। सो हाणे ॾिसजे त उहो हमिलो केतिरे क़दुरु सगारो आहे। बाक़ी जेका मूंखे ॼाण आहे त हसन नसरुल्लाह जीअं ख़िताब कयो, अॻ में हू हमेशह इहो वाज़े चवंदो रहियो त असां हीअं कंदासीं ऐं हीअं कंदासीं, पर जेका कल्ह या टियों ॾींहुं उन फवाद शुक्र जे टीजे ते तक़रीर कई उन में हुन चयो त जंगी मैदान ॿुधाईंदो ऐं उन जेके अंग अखर पेश कया उन मां लॻे थो त उन्हनि खे इसराइल जे अंदरि जेके फैक्ट्रियूं आहिनि, जेके केमिकल ऐं टेक्निकल फैक्ट्रियूं आहिनि, जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे उन्हनि जी तमामु घणी ॼाण आहे ऐं हू उनखे टारगेट करे सघनि था। साॻी रीति यदीयोत अहरोनोत जेका इज़राइली अख़बार आहे उन में रिपोर्ट ॾिनी आहे त नेतन्याहू ऐं हुनजी फैमिली जेरूसलम जे शहर में किथे अंडरग्राउंड बंकर में लिकंदी, छाकाणि त हिन दफ़े ईरानी हमिलो तमामु घणो सगारो हूंदो। साॻी रीति तव्हां वॉल स्ट्रीट जर्नल जी बि ख़बर ॾिठी हूंदी जंहिंमें अमेरिकी ऑफिशियल्स चयो, जेके फ़ौजी कमांडर आहिनि, त बाबा ईरान वटि अहिड़ा मिज़ाइल ऐं ड्रोन्स आहिनि जंहिंखे आयरन डोम ऐं पेट्रियट सिस्टम इंटरसेप्ट नथो करे सघे, यानी मारे नथो किराए सघे। सो जेके फ़ौजी कमांडर आहिनि दुनिया जा, जेके फ़ौजी माहिर आहिनि, उन्हनि चयो आहे त हिन दफ़े ईरान ड्रोन्स न पर बैलिस्टिक मिज़ाइल इस्तेमालु कंदो जेके सुतत वञी इसराइल ऐं इसराइली टारगेट्स खे हिट कंदा, छाकाणि त ड्रोन खे पहुचण में 4 खां 5-6 कलाक लॻी वञनि था ऐं हुन लाइ हिकिड़ो मुकमल इंतज़ाम अॻु में ई थियल आहे। सो ॿिन्ही पासनि खां, टिनी पासनि खां, यमन खां, इराक खां, ईरान खां, हिज़बुल्ला खां जेका हमले जी तवक़ा आहे उहा हिन दफ़े वधीक आहे। पर सभ खां पहिरीं अहम ॻाल्हि इहा आहे त इसराइल हिन जंग खे पखिड़णु चाहे थो ऐं हिन वक़्तु ईरान लाइ बहितर ॻाल्हि इहा आहे त हू कंहिं बि जवाब खां परहेज़ करे ऐं जेसिताईं हू एटमी कुवत नथो बणिजे तेसीं ताईं कंहिं बि वॾी जंग जो हू शिकार न थिए त उन लाइ बहितर आहे मुंहिंजे ख़्याल। थैंक यू मंसूर, तव्हां जेको आहे उहो ये जेका मिडिल ईस्ट जी मौजूदा सूरत हाल आहे उन ते पंहिंजी ॻाल्हि ॿोल रखी ऐं दोस्तनि खे आगाह कयो ऐं जेके बि असांजा ॿुधंदड़ उन्हनि खे गुज़ारिश कजे थी त उहे इंडस नालो खे पंहिंजे दोस्तनि सां शेयर कनि ऐं जेका मिडिल ईस्ट जी मौजूदा जेका बि सूरत हाल आहे उन ते असांजो सेशन जेको आहे उहो उमेद कयूं था तव्हांखे पसंदि ईंदो ऐं मुस्तक़बिल में जेकॾहिं का डेवलपमेंट थिए थी उन जे लाइ बि इंडस नालो जी तरफ़ां तव्हांजे लाइ हिकिड़ो स्पेशल या ख़ुसूसी सेशन ईंदो। बाक़ी वीकली इंटरनेशनल उहे थींदा रहंदा आहिनि। उमेद कयूं था त इहो सिलसिलो जेको आहे मुस्तक़बिल में हलंदो रहंदो।
थैंक यू सो मच मंसूर, वरी मिलंदासीं।